नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे में बागड़ मोरी जे उलंदे पासे वाक़े यूसी अलंदी ॾामाणी में 6 साल क़दीमी ॻोठ रमज़ान नायो समेत आस पासे जे ॻोठाण जा बनी आबाद कंदड़ हारी बुख बदहाली जो शिकार आहे। नायहार, कातियार, ढोला, केलियार, गंदरा ऐं ज़ंगियाणी जे क़ौमनि जे पोरियतनि जे घर में फाका कशी ज़िले इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि मां कंहिं बि मिस्किननि जी सार न लधी आहे। रवासिन बेयार मददगार या टीम ठठो जे ॻोठ पहुचण ते ॻोठाण जो सख़्तु एहतजाज। इन मौक़े ते गुलाम रसूल नायो ॻाल्हाईंदे चयो आहे, हिते असां जे ॻोठनि में रोड रस्ता कोन्हनि ऐं ॻोठ में स्कूल न हुजण सबबि असांजा ॿार 3.5 किलोमीटर पंधु करे स्कूल वेंदा आहिनि। हिते रुॻो चूंडियल नुमाइंदा वोट वठण ईंदा आहिनि ऐं हिन लॉकडाउन जे सबबि असांजे घर में फाका कशी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।